शांति हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे रूप में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा कि हाणे असांखे न पंहिंजे मन जो राजा ठाहिणो। परमात्मा चए तो पंहिंजे मन जो राजा ठहो। गीता में लिखल आहे न, मन मना भव। त असांखे भटकाइण वारो केरु आहे? मन में कई विचार ईंदा आहिनि असांजे मन में, ऐं बुद्धि हुनखे साथ ॾींदी आहे। छो बुद्धि में सम्झ न आहे असांखे भई मन में कहिड़ो बि वीचार अचे, अगरि बुद्धि खे हुनजे बारे में सम्झ न आहे, उल्टी सुल्टी सम्झ आहे, त बुद्धि हुन अनुसार असांखे निर्णय ॾींदी। पोइ असां हुन अनुसार कर्म कंदासीं त उहो असांजो संस्कार ठही वेंदो। सम्झो असांजे मन में आयो कि मां त ये खावां, मन में संकल्प आयो मां ये खायां, त बुद्धि चईंदी खा भले, कुछ न थींदो, खा खा खा। पोइ असां उहो खाई वठंदासीं। पोइ हिकु बार शरीर खे कुछ न थियो, ॿियो बार, टियों बार, त उहो आदत पइजी वेंदी आहे न। पोइ माण्हू खे जॾहिं बि वीचार ईंदो त तुरंत करे वठंदा, संस्कार ठही वेंदा आहिनि न। त बाबा चवनि था इहे संस्कार ठही वेंदा आहिनि, पोइ उनखे चइबो आहे आदत। पोइ माण्हू चवंदा आहिनि छा करां, मुंहिंजी आदत पइजी वई आहे। भई असांजे साम्हूं केर बि कुझु करे थो उल्टो सुल्टो, त असांजे मन में ईंदो मां हिनखे चवां, मां हिनखे चवां। बुद्धि चईंदी हा चओ, वॾी आहे चओ। पोइ चई वठंदो, हिकु बार चई, ॿ बार चई, आदत पइजी वेंदी। पोइ घड़ी घड़ी चईंदा रहंदा, पोइ साम्हूं वारो माण्हू परेशान थी वेंदो। पोइ उहो एॾो माण्हू परेशान थी वेंदो कि उहो इहो बि न ॾिसंदो भई इहा वॾी आहे या इहा केरु आहे, उहो बि तव्हांखे उल्टो सुल्टो जवाबु ॾियण लॻी वेंदो। त असांखे न हिन समय जेकी सम्झ हूंदी आहे न, भई समय अनुसार माण्हू चईंदा न सम्झ खे बदिलणो पवंदो। भई तव्हांजो वीचार आयो, मन में वीचार आयो कल्ह खां मां जल्दी उथंदमि। बुद्धि चईंदी हा भई ॻाल्हि त ठीकु आहे, सुबुह जल्दी उथणो खपे, भॻवान जो नाम जपणो खपे। त असांजी आदत पइजी वेंदी, असां रोज़ रोज़ सुबुह जो उथंदासीं ऐं भॻवान जो नाम वठंदासीं। ही संस्कार थी वियो न। त ही सुठो संस्कार आहे, लेकिन असांखे पंहिंजे शरीर खे बि ॾिसणो खपे। भई ये ॻाल्हि त सुठी आहे, बुद्धि सिद्धार्थ निर्णय ॾे थी असांखे कि हा सुबुह जो उथणु सुठो आहे, सुठो। लेकिन अगरि असांजो शरीर साथ न ॾींदो आहे त असांखे हुन रीति पंहिंजो निर्णय चेंज करणो पवंदो। सुबुह उथो सही, त लेटे लेटे भॻवान खे यादि करो। भॻवान थोड़ी तो चए मूंखे वेही करे यादि करो, सनानु करे यादि करो, साफ़ सुथरी जॻह ते वेही करे यादि करो। छो जी आत्मा खे यादि करणो न, आत्मा स्वच्छ हुजणी खपे, आत्मा जा वीचार स्वच्छ हुजणा खपनि। त बाबा जी त ॾिसो ही सम्झ न आहे न असांखे। मन में वीचार आयो मां सुबुह जो उथी करे भॻवान खे यादि कयां, त हिन समय माण्हू सम्झ छा ॾींदा आहिनि कि सुबुह जो उथी करे सनानु पाणी करे, साफ़ सुथरा कपिड़ा पाए करे, साफ़ जॻह ते वेही करे भॻवान खे यादि करणो। मनुष्य त इहे ई सम्झ ॾींदा आहिनि असांखे, दुनिया वारा माण्हू त इहे ई सम्झ ॾींदा। लेकिन हिन सम्झ ते हली हली अॼु माण्हू बीमार था थी वञनि। छो जी शरीर साथ नथो थिए न, शरीर में एतिरी ताक़त न आहे। भई पहिरियों जो शरीर ऐं हाणे जो शरीर सिर्फ़ु ॿुढनि जो ई न आहे, जवाननि जो बि हाल इहो ई आहे। शरीर हड्डी सभिनि जी खाइण पीअण में ताक़त, खाइण पीअण में जेकी बि चीजूं खाइनि थियूं हुन में ताक़त न आहे, त हड्डियूं मज़बूत आहिनि न, सभिनि जो इहो ई हाल आहे।
छोटी दुनिया में जो खाइण पीअण जी चीजूं थी मिलन वो मिलावटी मिलन थियूं न। तव्हांखे त लॻे थो भई ये खीर आहे, ये पनीर आहे, ये घी आहे, लेकिन ॾिसो दुनिया में केॾी मारामारी आहे, काथे बारिश आहे, काथे सुखो आहे, काथे छा आहे। असांखे त मिले थो घी, असांखे त मिले थो खीर। हाणे मनुष्यनि खे बीमारी थिए थी त छा जानवरनि खे बीमारी न थींदी हूंदी? थींदी हूंदी न, लेकिन उहा बि हुनजो खीर असां पीऊं था त कुझु त हूंदो भई, तॾहिं त माण्हुनि जी हॾियूं मज़बूत न आहिनि न। हाणे त बाबा चवनि था ॾिसो असां त खाऊं पीऊं था लेकिन हुनमें ताक़त न आहे, त शरीर जी हॾियूं बि एॾियूं मज़बूत न आहिनि। त माण्हू त चए हा भई सुबुह जो मां उथां भॻवान खे यादि करां, लेकिन दुनिया वारा माण्हुनि जी सम्झ जे हिसाब सां हलंदासीं त असांजो शरीर अगरि नथो करे पए त माण्हू भॻवान खे बि यादि न कंदा आहिनि। इन ई ॻाल्हि में रहिजी वेंदा आहिनि कि मां सुबुह जो उथां त थी लेकिन मूंखे सनानु नथो पुॼे त मुंहिंजो सफल नथो थिए। माण्हू खे खाईंदो आहे न, इहे माण्हुनि खे इहा ॻाल्हि खाईंदी आहे। लेकिन परमात्मा चए थो कि खुद के आत्मा समझी करे मूंखे निराकार रूप में यादि करो न। मां थोड़ी तो चवां था पंहिंजे शरीर खे स्नान कराए पोइ मूंखे यादि करो। हा, मां एतिरो चवां थो कि पंहिंजे मन खे स्वच्छ रखो, छो जी मन मना भव आहे न। मन सां भॻवान खे यादि करणो आहे। त सुबुह जो उथी करे वियो बि त स्नान पाणी करे, लेकिन अगरि तव्हांजे मन में ॿिया वीचार आहिनि, तव्हांजे मन में उल्टा सुल्टा वीचार अचनि था त तव्हां वेठा हो न वेठा हो बराबरि, शरीर सां त वेठा हो, लेकिन जंहिंखे यादि करणो आहे मन सां यादि करणो आहे न, मन में त फालतू ॻाल्हियूं ई अचनि पियूं। त बाबा चवनि था कि पोइ त मूंखे यादि ई न कयो, पोइ त स्नान पाणी करे वेही करे यादि कयो। भले त अमृत वेलो उथियो, जल्दी उथियो, लेकिन कुझु प्राप्ति थोड़ी थी। त बाबा चवनि था ॾिसो इहे संस्कार ईअं ठाहींदा आहिनि। असांखे पंहिंजी परमात्मा सां जी सम्झ बदिलण आयो आहे। भई माण्हुनि जो वीचार त ॾाढा ऊंचा ऊंचा आहिनि, लेकिन उन अनुसार असांखे सम्झ न आहे। माण्हू अॼु चाहे थो, माण्हू जो वीचार आहे कि असां घर में मिली जुली करे सुख शांति सां रहूं। त परमात्मा जे असांखे सम्झ ॾे थो, हा तव्हां घर में सभु मिली सुख शांति सां रही सघंदा आहियो, लेकिन हुनजे लाइ असांखे भॻवान सम्झ छा थो ॾे कि तव्हां सदा हिक ॿिए जी विशेषता ॾिसो, ॿियनि जी ग़लतियुनि खे समायो, सहन करो, हिक ॿिए जी कमी कमज़ोरी न ॾिसी उन्हनि में जेकी सुठी ॻाल्हि आहे न उहो ॾिसी करे हलो त तव्हां घर घर में स्वर्ग थी वेंदो, घर घर में रहंदे हुए सुख शांति थी वेंदी। त असांखे पंहिंजी जीअं सम्झो कंहिंजी तव्हां बुराई घर में रहंदे तव्हां कंहिंजी कोई अवगुण ॾिसो, नज़र आयो तव्हांखे हुनमें कि फलानी अहिड़ी आहे, फलानी ईअं कंदी आहे, लेकिन तव्हांजो मन में इहो बि वीचार आहे कि असां घर गृहस्थी में रही करे सभु सुख शांति सां रहूं। त हाणे जॾहिं बि तव्हांखे वीचार अचे न अरे फलानी त अहिड़ी आहे, त असांखे बुद्धि में बाबा परमात्मा सम्झ छा थो ॾे कि सभिनि जी अच्छाई ॾिसो। त तव्हां हुन बुराई खे न ॾिसी करे अच्छाई ॾिसजो, सुख शांति अची वेंदी। त इहे संस्कार ठाहिणो आहे, इहा आदत ठाहिणी आहे। जीअं ॿियनि जी कमी कमज़ोरी ॾिसण जी आदत पइजी वई आहे न, जे ॿियनि जी शरीरनि खे ॾिसण जी आदत थी वई आहे, उहो ई असांखे हाणे कहिड़ी आदतियूं ठाहिणियूं आहिनि, कीअं ठाहींदासीं, पंहिंजी सम्झ खे परिवर्तन करे। तव्हांखे वीचार अचे थो, फालतू फालतू वीचार अचनि था, हुन वीचारनि में हुननि सां गॾु वञो न। जीअं सम्झो असां गाॾी था हलायूं, हाणे गाॾी था हलायूं त ब्रेक त असां वटि आईसीं, लेकिन असां कोई सीन ॾिसण में ई लॻी वेंदासीं, उनमें बिज़ी थी वेंदासीं, त ब्रेक लॻाए सघंदासीं? को एक्सीडेंट थींदो न थींदो? उहे असांजे मन में वीचार त अचनि था, लेकिन असांखे ब्रेक लॻाइणो, असांखे हुनखे रोकणो आहे। कीअं रोकणो आहे? परमात्मा जी श्रेष्ठ मत जेकी असांखे मिले थी, श्रीमत, इन श्रीमत जी लगाम खे टाइट करे हुनखे ब्रेक लॻाइणो आहे। बाबा चवनि था श्रीमत जी लगाम खे टाइट पकड़े करे हुन
ब्रेक लगाइण सिखंदासीं न असां, त असां जो मन हेॾे होॾे न भॼंदो, छो जो मन खे घोड़ो चईंदा आहियूं न, मन खे घोड़ो चईंदा आहियूं। घोड़ो छो चईंदा आहियूं? छो जो घोड़े वांगुरु हेॾे होॾे भॼे थो सॼो ॾींहुं। असां चाहियूं त असांजो मन न पूरे विदेश जी सैर करे अची सघंदो आहे हिकु सेकेंड में। मन एॾो तेज घोड़ो आहे। मन जे घोड़े खे लगाम कीअं लॻाइणी आहे? जीअं माता पिता पंहिंजे ॿारनि जे मन जे वीचारनि खे लगाम लॻाईंदा आहिनि न, चईंदा आहिनि की न ॾिस तूं असांजो ॿार आहे, तोखे असां ईअं सम्झ ॾियूं था, हिन खां ॿाहिरि न वञ, भई अहिड़ा कम न कजां, अहिड़ी संगत मिलंदा लेकिन तूं ईअं कजां। त उहो ॿार जेको सुठो ॿार हूंदो आहे न, उहो सॼा बुद्धि में इहे धारण करे रखंदो न, मुंहिंजे मम्मी पापा ईअं चयो अथई। त हुनखे अगरि बुरी संगत बि मिलंदी, अहिड़ा माण्हू बि मिलंदा, त उहो पंहिंजी बुद्धि में पंहिंजे हुन वीचारनि खे कीअं लगाम लॻाईंदो, कीअं रोकंदो। सम्झो कि ॿार जी इच्छा थी थिए मां बि इहे खायां नॉन वेज, मुंहिंजा दोस्त खाइनि था, हिनखे वीचार आयो, लेकिन उहा पंहिंजे हिन वीचार खे लगाम कीअं लॻाईंदो? उहो पंहिंजे वीचारनि खे लगाम लॻाईंदो कीअं? कि जो मुंहिंजे मम्मी पापा मूंखे चयो अथई मां उहा हलां, कि जो मुंहिंजे मम्मी पापा मूंखे चयो अथई मां हुनजे चए ते हलां। त उहो हुन ॻाल्हि खे बुद्धि में रखी हुन पंहिंजे हुन वीचार खे लगाम लॻाए छॾियो। हिनखे चइबो आहे श्री, जो माता पिता हुनखे मत ॾिनई, हुन मत सां हुन पंहिंजे वीचारनि खे कंट्रोल कई। ई परमात्मा बि असांखे श्रेष्ठ मत ॾे थो, जेके असां श्रीमत चईंदा आहियूं। त परमात्मा चए थो ॾिसो हिन दुनिया में रहंदे हुए तव्हांखे देह देह संबल विराट वस्तु वैभव अलॻि अलॻि रीति ॾाढा सारा वीचार ईंदा वेंदा, लेकिन तव्हांखे छा करिणो आहे? हुन वीचारनि खे लगाम कीअं लॻाइणी आहे, हुन वीचारनि खे रोकणो कीअं आहे? परमात्मा जी श्रेष्ठ मत खे बुद्धि में रखी हुन लगामनि खे असांखे कंट्रोल करणु, तॾहिं असांजो संस्कार परिवर्तन थींदा। थोरा यादि रखो, असांजा संस्कार कहिड़ा कीअं हुजणा खपनि? जीअं परमात्मा जा संस्कार आहिनि। असांजा संस्कार सदा सभिनि जे लाइ शुभभावना शुभकामना करण जा हुजनि, सभिनि जे लाइ सुठो सोचण जा संस्कार असां में ख़ुदि में धारण करणा खपनि। सम्झो असां चऊं था कि मुंहिंजे संस्कार ख़तम थी वञे, असां परमात्मा खे यादि था करूं, लेकिन अगरि असांजी मन जी सोच, अगरि असांजी सम्झ परिवर्तन न थींदी त वापसि उहो संस्कार ठही वेंदो। त असांखे पंहिंजी सोच खे बदिलणो आहे न, असांखे पंहिंजी सम्झ खे बदिलणो आहे, तॾहिं त असांजा पोइ संस्कार बि वापसि न ठहींदा न। अहिड़ा जो असांजी आदत ठहियल आहे उहो छो ठहींदी आहे? असांजी आदत कीअं ठहींदी आहे? असांजे वीचारनि सां, असांजी सम्झ सां। मन वीचार कंदो कि मां कल्ह सुबुह खां इहे खाईंदमि, बुद्धि निर्णय कंदी हा इहा ॻाल्हि सुठी आहे, इहे शरीर खे फ़ाइदो कंदी। पोइ अगरि असांजो उहो सोचणु ॾाढो स्ट्रॉन्ग हूंदो, शक्तिशाली हूंदो, त असां कल्ह खां उहा चीज खाईंदासीं, बुद्धि निर्णय करे छॾी, पोइ असां रोज़ खाईंदासीं त असांजी आदत, अर्थात संस्कार थी वेंदो कि असांखे सुबुह जो उथी करे इहे खाइणो। माण्हू जी आदत पइजी आहे कि मूंखे सुबुह जो उथी करे चांहि पीअणी आहे, पाणी पीअणो आहे, इहा दवाई खाइणी आहे। त ईअं असांखे न पंहिंजी आदतनि खे, जेको असां में विकार, बुरायूं, बुरे स्वभाव संस्कारनि जी आदत थी वई आहे, चिल्लाइण, नंढी नंढी ॻाल्हियुनि ते चिल्लाइण, नंढी नंढी ॻाल्हियुनि खे सोचे करे वॾो करणु, ॿियनि जी कमी कमज़ोरी ॾिसणु, ॿियनि जे जीवन में ॾिसणु, ये जेके असांजी आदत थी वई आहे न, इनखे असांखे परिवर्तन करणो।
जीअं माण्हुनि जी कई जी आदत हूंदी आहे न, नंढी नंढी ॻाल्हियुनि ते गुस्सो कंदा आहिनि, नंढी नंढी ॻाल्हियुनि ते गुस्सो कंदा आहिनि, नंढी नंढी ॻाल्हियुनि खे फील करे वठंदा आहिनि कि हिन मूंखे ईअं छो चई, अरे चई त चई। पोइ अगरि असांजे मन में वीचार अचे, कन में ॻाल्हि आई, असांजे मन में वीचार आयो, ॾिस मूंखे हिन ईअं चई, त बुद्धि में परमात्मा सम्झ छा थो ॾिए असांखे, हुनजे चइण सां तव्हां थी वियो छा। पोइ बुद्धि यथार्थ जजमेंट कंदी कि न असांखे परमात्मा चए थी भई कोई बि ईअं चई कंहिंजे चइण सां थी त न वेंदासीं न। त बुद्धि में यथार्थ श्रीमत असांजी हूंदी त असांखे कंहिंजी ॻाल्हि फील थींदी, कंहिंजी ॻाल्हि फील थींदी। ऐं जेको माण्हू इहे नथो करे सघे हुनखे माण्हू चवंदा आहिनि कि अञा ताईं वॾो न थियो आहे, अच्छा अञा ताईं हुनजी सम्झ न चेंज थी। ईअं चईंदा आहिनि न भई माण्हू जी सम्झ चेंज थी वेंदी आहे न, उनखे असां मेच्योर चईंदा आहियूं, उनखे असां वॾो चईंदा आहियूं। अगरि माण्हू पंहिंजी सम्झ सां अञा ताईं उहे ई नंढी नंढी ॻाल्हियुनि खे हुनखे कंहिं चिड़ाई के कुझु चई ऐं उहो फटाफट चिड़ी वियो, फीलिंग में अची वियो, के त बुखार बि अची वेंदो। ऐं अॼुकल्ह त माण्हुनि में बिल्कुलु बि सम्झ न आहे, सहन शक्ति न आहे, त संबंध बि तोड़े था छॾनि। त बाबा चवनि था कि हाणे हिन अहिड़ी समय ते परमात्मा असांखे हिन सृष्टि ते अची करे श्रेष्ठ मत ॾींदो, जेके श्रीमत चईंदा आहिनि। इन करे गीता में बि लिखल आहे मन मना भव, अर्थात खुद की आत्मा समझो और मुख्य निराकार रूप में याद करो, पंहिंजे मन के मुंह वटि लॻायो। अगरि असांजे मन में परमात्मा जी यादि हूंदी न त कोई बि ॻाल्हि ईंदी आहे त पहिरियों कंहिंमें ईंदी आहे, मन में ईंदी आहे। भई कन सां तव्हां कुझु बि ॿुधो त वीचार पहिरीं कंहिंमें ईंदो, मन में ईंदो कि छा थिए। ऐं मन में त पहिरीं बाबा ई वेठा आहिनि, बाबा जी यादि ई आहे न मन में। असांजे मन में पहिरियों खां ई बाबा जी यादि आहे, त कोई बि ॻाल्हि ईंदी मन में, अरे अलाए छा कयो, त कोई बि वीचार ईंदो त तुरंत बाबा खे चईंदसि बाबा अलाए छा कयो। और फिर परमात्मा के भगवान के मथे यादि करणु, असांजी बुद्धि मथे वञणी खपे, हुन जॻह न वञणी खपे जितां आवाज़ आहे। सम्झो कोई चिल्लाए थो, तव्हांखे लॻंदो अलाए केरु थो चिल्लाए, छो थो चिल्लाए, हिकु बार कन में आवाज़ आई त वीचार वेंदा। असांजी बुद्धि होॾे न वञणी खपे, तुरंत मथे वञणी खपे, बाबा अलाए केरु चिल्लाए थो, आवाज़ थी अचे। त हिन रीति असांखे अभ्यास करणो आहे, ताकि असां ॾिसो असां वीचार कंदासीं, असां पंहिंजी बुद्धि खे हेॾे होॾे दौड़ाईंदासीं त हिन सां फ़ाइदो आहे। असां पंहिंजे मन बुद्धि खे हेॾे होॾे दौड़ाईंदासीं, जे मन में वीचार आयो अलाए माण्हू चिल्लाइनि था, पोइ मन चईंदो ईअं थी वियो, ईअं थी वियो, ईअं थी वियो। त बुद्धि में अगरि परमात्मा जी समझ हूंदी त उहो मन खे हेॾा सारा वीचार करण में बि रोके छॾंदी, छो जो असांजो मन न हिकु सेकेंड में ॾाढा वीचार करे वठंदो आहे, ॾाढा इलाही वीचार करे वठंदो आहे। मन ॾाढो ज़ोर सां भॼंदो आहे, त वीचारनि द्वारा ई भॼंदो आहे। त बाबा चवनि था कि हाणे पंहिंजे मन में सदा मूंखे मुंहिंजी यादि हुजे, बुद्धि में परमात्मा जी श्रेष्ठ मत हुजे, असांजी बुद्धि सदा परमधाम में बाबा वटि हुजे, त असां बुद्धि द्वारा मन बुद्धि असांजो सदा शांत रहंदो, असां यथार्थ निर्णय करे माण्हुनि जी बि मदद करे सघंदा आहियूं। तव्हां हिते वेठे वेठे कोई बि माण्हू किथे बि चिल्लाए तो, तव्हांखे आवाज़ आई, तव्हां परमात्मा खे यादि में वेठा आहियो, त तव्हांजी आत्मा जी शक्ति द्वारा भगवान हुन आत्माउनि जी मदद करे सघंदो आहे। बल्कि तव्हां हुते वञी करे बि हुननि जी एॾी मदद न करे सघंदा आहियो जेतिरो परमात्मा जी यादि में तव्हां हुननि खे चओ बाबा अलाए कहिड़ी आवाज़ थी अचे, अलाए छा थी वियो, ॾिसो त तव्हां आराम सां वेही करे बाबा खे यादि करो। हिनखे चइबो आहे मन मना भव। तॾहिं असां यथार्थ
माण्हुनि जी मदद करे सघंदासीं। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान ब्रह्मण जीवन में खुशी जे वरदान की सदा कायम रखण वारा महान आत्मा ठो। बाबा चवनि था हिन ब्रह्मण जीवन में आहे न असांखे हाणे जो परमात्मा असांखे हिन सृष्टि ते अची करे पवित्रता जी प्रतिज्ञा कराईंदो आहे। जेकी आत्मा जी पवित्रता जी प्रतिज्ञा कंदी आहे न उनखे ब्रह्मण चईंदा आहिनि। ब्रह्मण अर्थात जो माण्हू पवित्र रहे, मन वचन कर्म जे अंदरि शुद्ध हुजे। बाक़ी दुनिया में जेका ब्रह्मण आहे न उहो त नामधारी आहे न, वो पवित्र थोड़ी रहंदा आहिनि। ब्रह्मण अर्थात उहा आत्मायूं जेके परमात्मा प्रतिज्ञा कराई और जो परमात्मा जी प्रतिज्ञा ते हली परमात्मा से प्रतिज्ञा करे करे जेकी आत्मायूं पवित्र रही परमात्मा जे हिन श्रेष्ठ कार्य में मददगार थियूं, हिन कलयुग खे स्वर्ग ठाहिण में, उनखे चइबो आहे ब्रह्मण। त इहे आत्मायूं जे हिन संगम युग ते परमात्मा जा मददगार हूंदा आहिनि, पवित्र रहंदा आहिनि, परमात्मा जे कार्य में मदद कंदा आहिनि। इहे आत्मायूं न उहे सदा ख़ुशि रहंदियूं। उन्हनि खे जीअं परमात्मा ख़ुशी जो वरदान ॾेई छॾंदा आहिनि, उन्हनि खे जीअं परमात्मा ख़ुशी जो वरदान ॾेई छॾंदा आहिनि। उन्हनि जी ख़ुशी कॾहिं गायब न थी वेंदी आहे, गायब न थी। समस्याएं ईंदियूं, ॻाल्हियूं ईंदियूं, लेकिन उहा आत्मा शुद्ध परमात्मा जो कार्य में मदद थी करे, परमात्मा जी चए थी हले और वो सदा सोच रही है भाई मूंखे भगवान ख़ुशी ॾिनी अथई। तव्हांखे कोई चीज ॾे त तव्हां चईंदा न हीअ मुंहिंजी चीज आहे। कोई तव्हां खां खणी वञे, वठी वठे, छीने, कुझु बि करे त तव्हां चईंदा न मां पंहिंजी चीज छो ॾियां तव्हांखे। त इहे परमात्मा चए त ॾिसो ॻाल्हियूं त ईंदियूं आहिनि वेंदियूं आहिनि, लेकिन असां परमात्मा जा ॿार खे परमात्मा ख़ुशी जो खज़ानो ॾिनो अथई न, की सदा ख़ुशि रहो। त कोई बि ॻाल्हि अचे थी त असां ईअं कीअं था चऊं भई हीअ ॻाल्हि जे कारण मुंहिंजी ख़ुशी गुम थी वई, मुंहिंजी ख़ुशी गुम थी वई। अॼु असां चऊं मुंहिंजी हीअ चीज गुम थी वई त असांखे लॻंदो आहे न अरे मुंहिंजी चीज गुम थी, असांखे न संभाले करे रखंदा आहियूं पंहिंजी कीमती चीजनि खे, सोननि खे, सोना जेवर आदि खे माण्हू केॾो संभाले करे, लेकिन ख़ुशी त हिन सोने जेवर खां बि ॾाढी वॾी चीज आहे। अॼु गहना सोना आदि पाए करे माण्हू एॾो ख़ुशि न थींदो आहे जेतिरो हुननि जी आत्मा अगरि तृप्त हुजे ऐं हुननि जे जीवन में परमात्मा जी चित्र ठाहिया हुजे, वो ख़ुशी त अलॻि ई थींदी आहे न। वो खाइण पीअण और पाइण सां थोरी ईंदी आहे, तव्हांखे कॾहिं परमात्मा जी अनुभूति थी वेंदी आहे। वो ख़ुशी केॾी अलौकिक हूंदी आहे, उनजी कोई वैल्यू, उनखे कोई पैसे सां ख़रीदे सघंदो आहे। त परमात्मा जी चए ते हले, पवित्रता खे जीवन में धारण करे हलंदासीं ऐं पंहिंजी हिन ख़ुशी जे खज़ाने जो असांखे भॻवान ॾिनो अथई, सदा ख़ुशि रहो, इनखे संभाले करे रखो। कोई बि नंढी नंढी ॻाल्हि जे कारण असां पंहिंजी ख़ुशी खे गायब गुम न करे छॾियो। त इहे जेकी ब्रह्मण पवित्र आत्मायूं हूंदियूं न उहे सदा ई ख़ुशि रहंदियूं आहिनि, कहिड़ी बि परिस्थिति कहिड़ी बि ॻाल्हि उनजी ख़ुशी खे गुम न करे सघंदी आहे। स्लोगन आहे परमात्मा चवनि था कि अगर भगवान जी मुबारक खपेव, अगर तव्हां चाहो था कि परमात्मा तव्हांखे मुबारक ॾे त हिन दुनिया में रहंदे न ॻाल्हियुनि खे न ॾिसो, माण्हुनि खे न ॾिसो। माण्हू त अॼु छा चईंदा कल्ह छा चईंदा, अॼु हिकु ॻाल्हि आहे कल्ह ॿी ॻाल्हि कोई ईअं ईंदी हूंदी, लेकिन असांखे पंहिंजो कर्म न छॾणो। कोई भी ॻाल्हि ईंदी वञे, कोई कुछ भी थी वञे, कोई कुछ भी चए, लेकिन असांखे सदा कर्म योगी ठही करे कर्म करणो ई आहे।
तॾहिं असांखे स्वयं परमात्मा सदा मुबारक ॾींदा। छा ओम शांति बाबा खे यादि करो।